हज़रत अता बिन यसार आयो हज़रत इब्न उमर वटि अची त हिकिड़े माण्हू तव्हां खां पुछो मूंखां क़त्ल थी वियो आहे छो त उन औरत खे मूं निकाह जो पैगाम ॾिनो मूंखां उन इनकार करे हिकिड़े ॿिए सां निकाह करे छॾियो मूंखे गैरत अची वई उन गैरत में अची उन औरत खे मूं क़त्ल कयो पर ऐं इब्न उमर ऐं अब्दुल्ला तूं माउ जो छो इन खां पुछो त तुंहिंजी माउ ज़िंदा आहे या न फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाहज़्ज़ुल्लि मिनर रहमति वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों तमाम तस्बीह तहलील तहमीद तक़दीस हम्द सना किबरियाई वडाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के जुगाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातूं रहमतूं खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत अल असरा जंहिंजूं 2-3 आयतूं मूं तिलावत कयूं आहिनि। ही सूरत बनी इसराइल आहे। इन्हीअ में अल्लाह रब्बुल आलमीन हिननि आयतुनि जे अंदरि पंहिंजी इबादत जो हुकुम फरमायो ऐं पंहिंजी इबादत खां बाद में हिन मखलूकात में अल्लाह ताला खालिक आहे, मालिक आहे, बाक़ी दुनिया मखलूक आहे। पंहिंजे इबादत खां बाद में अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि उहे कहिड़ियूं हस्तियूं ऐं उहे कहिड़ा पंहिंजा बाना मुक़रर कया आहिनि जिन जो वॾो मक़ाम आहे, वॾा दरजात आहिनि। उहे आहिनि वालिदैन, माउ ऐं पीउ। अल्लाह ताला पंहिंजे इबादत खां बाद में हिन मखलूक जे अंदरि ख़ासि करे अल्लाह ताला वालिदैन जो उहो मक़ाम बनायो आहे
जिन जी इबादत तकाने करनी, इबादत सिर्फ एक अल्लाह जी आ। बाकी हुस्ने सुलूक, फरमान बरदारी, खिदमत गुजारी, अल्लाह ताला पंहिंजे इबादत खां बाद में न मखलूक में औलाद के हुकुम कयो आहे त वालिदैन जो उहो मक़ाम अथव, वालिदैन जी उहा इज़त कयो, वालिदैन जी उहा फरमान बरदारी कयो जंहिंजो तव्हांखे अल्लाह ताला हुकुम पियो करे। यानी अल्लाह ताला जी इबादत करण ऐं पोइ अल्लाह जे हुकुम ते अमल करण। वालिदैन खे असां उहो मक़ाम न ॾिनो आहे, वालिदैन जो असां उहो एहतराम न कयो आहे, वालिदैन जे उन हुकूक खे अञा असां सम्झी न सघिया आहियूं जो अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम कयो आहे। ही उनवान, ही मौजू, हे मामूली मौजू ना है। उनवान हिकड़े पासे अल्लाह जी इबादत करण वारो बानू हुजे, मुत्तकी हुजे, तकवा बि उन में ज़ाहिर हुजे, निमाज़ी बि हुजे, हाजी बि हुजे, रोज़ेदार हुजे, हाफिज़ ऐं आलिम बि हुजे, मुफ्ती बि हुजे, पर जेकॾहिं उन अमलनि में वालिदैन जी फरमान बरदारी नाहे त इहे अमल कंहिं कम जा न आहिनि। वालिदैन जी फरमान बरदारी नथो करे, वालिदैन खे उहो मक़ाम ऐं दर्जो नथो ॾे जंहिंजो हुकुम अल्लाह ताला कयो आहे, पोइ सारी इबादत रायगान थी वेंदी। अल्लाह ताला जो छा हुकुम आहे? सैयदना इब्ने उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा तॾहिं फरमाईंदा हा, हज़रत इब्ने उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जे इन कौल के इमाम बुखारी रहमहुल्लाह आदाबुल मुआशिरात में ज़िक्र कयो आहे। हज़रत इब्ने उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाईंदा, रिज़ल रब्बी फी रिज़ल वालिदे व सख़तिर रब्बी फी सख़तिल वालिदे। पीउ जो मक़ाम अहिड़ो अथव जो यादि रखो, अल्लाह जी रज़ा बि पीउ जे रज़ा में आहे ऐं अल्लाह जो ॾमर ऐं नाराज़ पोइ बि पीउ जे ॾमर ऐं नाराज़ में आहे। मतिलब त जे पीउ पंहिंजे औलाद खां राज़ी आहे त सम्झो त अल्लाह बि राज़ी थींदो, जे पीउ पंहिंजे औलाद खां नाराज़ आहे त यादि रखो अल्लाह बि तव्हां ते नाराज़ हूंदो। इहो मक़ाम आहे हिकु पीउ जो। हालांकि अमर जो मक़ाम उहो बि तमामु वॾो मक़ाम आहे, त जेकॾहिं असां अल्लाह ताला खे राज़ी करणु चाहियूं था त वालिदैन खे राज़ी करणो पवंदो। अल्लाह जे ॾमर खां ऐं नाराज़पे खां बचणु चाहियूं था त यकीनन वालिदैन खे नाराज़ न कयूं, उन्हनि जी कावड़ खां बि असां बचण जी कोशिश कयूं। त अल्लाह ताला हिन क़ुरान करीम जे अंदरि छा हुकुम फरमायो, मुख़्तसिरन थोरे टाइम में इंशाअल्लाह हिननि हिकु ॿिनि आयतुनि जो तर्जुमो ऐं मुख़्तसिर तशरीह ऐं ज़िक्र कंदुसि। अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। हिकु हिकु जुमिले खे जुदा था कयूं। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। फ़ैसलो कयो आहे तुंहिंजे रब
हुकुम कयो आयो तुझे रब त तव्हां इबादत कयो न हिक अल्लाह जी ख़ालिस इबादत। उन अल्लाह करीम सां जंहिं पैदा कयो आहे उन मालिक सां कंहिंखे भाईवार न बनायो, उन सां कंहिंखे शरीक न बनायो। उन खां बाद में वबिल वालिदैन इहसाना, माउ पीउ सां चङाई कयो, वालिदैन सां हुस्न सलूक हलो, वालिदैन जी फरमान बरदारी कयो, वालिदैन जी ख़िदमत कयो। अल्लाह रब्बुल आलमीन सभ खां पहिरीं पंहिंजे इबादत जो हुकुम फरमायो आहे। अल्लाह करीम सां शरीक न बनायो, हिकु अल्लाह जी इबादत कयो। उन खां पोइ वालिदैन सां इन दुनिया जे अंदरि हुस्न सलूक हलो। पर जेकॾहिं दुनिया में न बि हुजनि, उन खां बाद में बि औलाद जेसि ताईं ज़िंदा हुजे पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक हलंदो रहे। तव्हां सोचींदो त वालिदैन फौत थी विया, हाणे कहिड़ो हुस्न सलूक करे, हाणे कहिड़ी फरमान बरदारी करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां एक सहाबी पुछण लगो आ, इन हदीस के इमाम बुखारी रहमहुल्लाह अल अदबुल मुफरद में जिक्र कयो, जै आदाबुल मुआशरा जे पहरे बाब के इमाम बुखारी ववसैनल इंसान बिवालिदै ते जारी कयो, शुरुआत कई न बाब जी वालिदैन सां हुस्न सलूक, वालिदैन जी खिदमत करण। इमाम बुखारी रहमहुल्लाह फरमाइंदा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जिक्र कंदा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कंहिं शख्स पुछो आ, या रसूल अल्लाह मुंहिंजा जे वालिदैन दुनिया में न हुजन, माउ पीउ दुनिया में न हुजन, उन्हनि खां बाद में उन्हनि जी कीअं थो ख़िदमत करे सघां ऐं कीअं थो उन्हनि सां हुस्न सलूक करे सघां। अहिड़ी का नेकी आहे जो उन्हनि जे वफ़ात खां बाद में बि उन्हनि खे अजुर मिलंदो रहे ऐं ख़ुशि हुजनि त मुंहिंजा ही जेके मुंहिंजो औलाद फरमान बरदार आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हा तुंहिंजे लाइ इन में नेकी आहे, वालिदैन दुनिया में न रहिया, पहिरियों नंबर त तूं हर पंहिंजे दुआ में वालिदैन खे यादि कर, हर पंहिंजी दुआ में वालिदैन जे लाइ दुआ घुर। पाण फरमायूं ॿियो नंबर त पंहिंजे वालिदैन जे लाइ ख़ुसूसन ख़ासि मग़फ़िरत जी दुआ कर। टियों नंबर पाण फरमायूं जेके वालिदैन तव्हांजा माउ पीउ अधूरा कम छॾे विया दुनिया में, कंहिं सां अहद करे विया, कंहिं सां वाइदो करे विया, कंहिं सां निभाइण जो वाइदो कयूं, यानी माइटी मिटीअ जो ख्याल कयूं, पोइ जेको जाइज़ अहद करे विया उन अहद खे औलाद पूरो करे, इहो आहे माइट जी ख़िदमत करण। पाण फरमायूं चोथों नंबर जेके तुंहिंजे वालिदैन जा वास्तेदार हा, तुंहिंजी अमर जूं सहेलियूं हुयूं, तुंहिंजी अमर जे वास्ते वारियूं औरतूं, उन्हनि सां हमेशह अदब एहतराम में पेश अचिजा, तुंहिंजे वालिदैन जे दोस्ती खे निभाईंदो रहिजा, उन्हनि जी ख़िदमत कंदो रहिजा, उन्हनि जे हुस्न सां हुस्न सलूक जारी रखजा। ऐं पाण आख़िर में फरमायूं जेके माउ जे तरफ़ां तुंहिंजा रिश्तेदार नानाणा आहिनि, कॾहिं बि उन्हनि सां कता रहमी न कजा, ऐं जेके वालिद जे तरफ़ तुंहिंजा ॾाॾाणा आहिनि, ऐं कॾहिं बि तूं जेको सो उन्हनि सां बि बदसलूकी न कजा, उन्हनि सां बि कता रहमी न कजा। मतिलबु त माउ पीउ जे वञण खां बाद में औलाद इन अंदाज़ में पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे सघे थो, इन्हनि अंदाज़नि में। पर तव्हां ख़ुदि सोचो, जंहिंजो माउ पीउ अगरि ज़िंदा हुजे त पोइ उन्हनि जो मक़ाम छा हूंदो। ही त उन्हनि जे वफ़ात खां बाद में अल्लाह जे रसूल फरमायो, उन्हनि जे लाइ दुआ बि घुरंदा कयो, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत जूं दुआऊं बि कंदा कयो, ऐं उन खां बाद में जेके उहे अहद करे विया, वाइदा करे विया, उन्हनि खे पूरो कंदा कयो। असां छा सोचींदा आहियूं, उहे पोड़ा त विया हलिया दुनिया मां, हाणे असीं कहिड़ा वाइदा निभाईंदासीं, हाणे कहिड़ियूं माइटियूं मिटियूं हलंदियूं, माइटियूं मिटियूं त उहे करे विया हा न, असां त वाइदा कोन कया। अल्लाह जे रसूल फरमायो ख़बरदार, वालिदैन जो अगर तू फरमान बरदार आहीं ऐं जन्नत चाहीं तो त वालिदैन जे वाइदन के पूरो कर, उन्हनि जे अहदन के पूरो कर। जेको जायज़ कम जे लाइ हू पंहिंजो कम जारी करे विया, उनखे पूरे करण जी कोशिश कर। ववसैनल, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो
वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह ताला पंहिंजे इबादत खां बाद में वालिदैन सां हुस्न सुलूक जो हुकुम कयो आहे। त इहो सिर्फ़ हिकिड़ी जगह ते न, केतिरिन जगहनि ते अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमाए थो, फरमाई वइज़ा ख़ज़ना मीसाक बनी इसराईल ला ताबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना व ज़िल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन व क़ूलू लिन्नासि हुस्ना व अक़ीमुस सलाता व आतुज़ ज़कात सुम्मा तवल्लैतुम इल्ला क़लीलन मिनकुम व अंतुम मुरिदून। असां बनी इसराईलन खां वाइदो वरतो, बनी इसराईलन खां असां अहद वरतो, बनी इसराईलन खां असां वाइदो वरतो, न तव्हां इबादत कंदो अल्लाह खां सिवा कंहिं बि गैर जी इबादत न कंदो। ॿियो वाइदो इहो त माउ पीउ सां चङाई कंदो, माउ पीउ सां हुस्न सुलूक हलंदो, माउ पीउ जी ख़िदमत कंदो। ॿियो वाइदो अल्लाह ताला फरमाए थो इहो, ऐं बनी इसराईल पहिरियों त हिकु त अल्लाह जी इबादत कंदो, उन सां कंहिंखे शरीक न बनाईंदो, ऐं ॿियो नंबर त वालिदैन जी फरमान बरदारी कंदो, उन्हनि सां हुस्न सुलूक हलंदो। ऐं उन खां पोइ ॿिया वज़िल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन, वेझड़नि अज़ीज़नि ऐं रिश्तेदारनि जा हक़ अदा कंदो, मिस्कीननि जो ख़्यालु कंदो, यतीमनि जो ख़्यालु कंदो, निमाज़ क़ाइमु कंदो, ज़कात ॾींदो। वक़ूलू लिन्नासि हुस्ना, ऐं माण्हुनि सां ॻाल्हाईंदो त अख़लाक में ॻाल्हाईंदो, सुठो थी करे ॻाल्हाईंदो, तव्हांजी ज़ुबान कूड़ न ॻाल्हाईंदी, तव्हांजी ज़ुबान करे ग़लति न ॻाल्हाईंदी। अल्लाह ताला फरमाए थो बनी इसराईल तमाम जा अञा कुछ जेके उहे आहिनि जेके उन अहद ते पाबंद रहिया, पर तमाम जा घणा फिरी विया, अञा ताईं फिरियल रहिया। अल्लाह ताला वाइदो पियो वठे बनी इसराईल क़ौम खां, पंहिंजी इबादत खां बाद में छा आहे, सभ खां पहिरीं वालिदैन जी ख़िदमत कर, उन खां पोइ आहिनि ॿिया सभु रिश्ता। ऐं असांजे ज़हन जे अंदरि पहिरियां असां ख़्यालु जेको कंदा आहियूं, माइटनि जो वॾो ख़्यालु हूंदो आहे, दोस्तनि जो ख़्यालु हूंदो आहे, रिश्तेदारनि जो बि ख़्यालु हूंदो आहे, माइटनि जो बि ख़्यालु हूंदो आहे। ॿियनि ते असां वॾियूं हमदर्दियूं बि कंदा आहियूं, ॿियनि सां वॾी मुहबत चवंदा आहियूं, इन्हनि जा हक़ आहिनि, पाड़ेसरी जा बि हक़ आहिनि, यकीन इहे सभु आहिनि। बाद में अल्लाह ताला फरमाए थो पहिरीं तुंहिंजे मथां वालिदैन जो हक़ आहे, घर में माउ पीउ ॾुख में तकलीफ़ में, ऐं ही ॿाहिरि ॿियनि जा हक़ पियो अदा करे, यकीनन उहे हक़ अदा करणा, पर पहिरीं जेको हक़ छा आहे, वालिदैन जो आहे। पोइ अल्लाह ताला क़ुरान करीम में छा फरमायो, सूरत निसा फरमाई वअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शयअन व बिल वालिदैनि इहसाना व बिज़िल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन वल जारि दिल क़ुरबा वल जारिल जुनुबि वस्साहिब बिल जंबि व बिनिस सबील व मा मलकत ऐमानुकुम इन्नल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फखूरा। इते अल्लाह ताला पहिरीं फरमायो वअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शयअ, हिक अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह ताला सां कंहिंखे शरीक न बनायो, माउ पीउ सां भलाई कयो, माउ पीउ जी फरमान बरदारी कयो। पोइ फरमाई यतीमन मिस्कीनन गरीबन ऐं रिश्तेदारनि पाड़े वारा रिश्तेदार बग़ैर रिश्तेदारनि जे जेके पाड़े वारा भर में वेठल तव्हांजा सभिनि जा तव्हांजे मथां हक़ आहिनि, उहे हुकूक पूरा कयो। वल जारि दिल क़ुरबा वल जारिल जुनुबि वस्साहिब बिल जंबि वबिनिस सबील, मुसाफ़िर तव्हां सां गॾु सफ़र पियो करे, हिन वक़्तु मजलिस में हिते वेठा आहियो मस्जिद जे अंदरि, तव्हांजो हिक ॿिए जे मथां हक़ आहे त हिक ॿिए खे का तकलीफ़ न पहुचे। अल्लाह ताला इन आयत में ज़िक्र कयो, रिश्तेदार, माइट, यतीम, गरीब, दोस्त, मुसाफ़िर सभिनी खे अल्लाह ताला पोइ बयानु कयो आहे, पहिरीं इबादत खां बाद में वबिल वालिदैनि इहसाना, इहे बाद में ॿिया सभई। पहिरियों जेको हक़ आहे सो वालिदैन जो अल्लाह ताला इन आयत जे अंदरि बि ज़िक्र कयो आहे। असांजे लाइ तरजीह कंहिंखे आहे, घरवारी खे वधीक तरजीह ॾींदासीं माउ खां, घरवारी जे रिश्तेदारनि सां वधीक सुलूक हलंदासीं, माउ पीउ जी इज़त न हूंदी, माउ पीउ जी ख़िदमत न हूंदी। ॿियनि सां एॾी वॾी भलाई त करे पियो, लेकिन इहा भलाई तॾहिं फ़ाइदो ॾींदी जॾहिं सभ खां पहिरीं वालिदैन सां भलाई हुजे।
माउ पीउ जी ख़िदमत हुजे, जंहिं घरवारी जे चवण जे करे मूं पंहिंजे वालिदैन खां मुंहुं मोड़े छॾियो, वालिदैन खे मूं नज़र अंदाज़ करे छॾियो, पर इहा ख़बर कान्हे त मक़ाम छा आहे वालिदैन जो। अल्लाह जे रसूल फरमायो पीउ या माउ तव्हां सां मुतालबो कनि त घरवारी खे तलाक ॾे, तोखे मञणो पवंदो, भले केतिरी बि तुंहिंजी मुहबत घरवारी सां हुजे। इन मां ई असां सम्झूं उड़ा घर में न आई, पंहिंजे पाण खे वॾी मालिकियानी समझी वेही रही, सस जी का इज्जत न कई, पर हिनखे इहा ख़बर कान्हे शरीयत में हुकुम आहे जे इहा सस माउ ऐं इहा इहो पीउ हिन जो घर वारे जो अगर मुतालबो कनि त इन ज़ाल खे कढी छॾ ऐं घर खां जुदा कर, पंहिंजी दुनिया मां हिनखे जुदा करे छॾ। यकीनन अल्लाह जे रसूल फरमायो तोखे अमल करणो पवंदो, भले केतिरी बि तुंहिंजी प्यारी उहा घरवारी हुजे, त उनखे बि सोचणु खपे त मुंहिंजे घरवारे जे वालिदैन जो केतिरो मक़ाम आहे, केॾी इज़त आहे, अल्लाह ताला छा हुन जो हुकुम कयो आहे। सैयदना इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा खां कंहिं मसइलो पुछो, ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु ताला अन्हु मूंखे मसइलो ॿुधायो त जेकॾहिं हिकिड़ो पीउ आहे मजबूर पियो करे त पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे, पंहिंजी घरवारी खे कढी छॾ, हाणे आऊं छा कयां, होॾां घरवारी मूंखे प्यारी आहे, होॾां मुंहिंजो पीउ मुतालबो पियो करे, पोइ हाणे मूंखे छा करणु खपंदो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा जवाब छा ॾिनो आहे, फरमाई बसि इहा ई ॻाल्हि सम्झ, अल्लाह जे रसूल फरमायो पीउ तुंहिंजे लाइ जन्नत जो औसत विच वारो दरवाज़ो अथई, जन्नत में दाख़िल थियण जे लाइ पीउ विच वारो दरवाज़ो अथई, पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त जन्नत जे दरवाज़े खे बंदि करे छॾ या खुलियो रख। हू सम्झी वियो त इब्न अब्बास फरमाए थो त जे पीउ जो मुतालबो आहे त पीउ जी ॻाल्हि मञणी पवंदई। सही बुखारी जे अंदर हदीस आहे, हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर मशहूर सहाबी हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जो फर्जंद आहे, तमाम उनजी घरवारी सां मोहब्बत ज्यादा में ज्यादा मोहब्बत आहे, पर हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खे उनजी पंहिंजी नुंहुं पसंद कान्हे का, यानी ख़बर न आहे त कहिड़ी ॻाल्हि तां इख़्तिलाफ़ आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे पुटु अब्दुल्लाह खे थो चवे पुट इहा घरवारी छॾे ॾे, इनखे तलाक ॾेई छॾ। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि आया, या रसूल अल्लाह मूंखे घरवारी तमामु प्यारी आहे, मुंहिंजी त ख़िदमत करे थी, मुंहिंजी त फरमान बरदारी करे पई, पर मुंहिंजे पीउ उमर जो मुतालबो आहे त हुनखे जुदा करे छॾियां, अलाइदगी कयां, तलाक ॾेई छॾियां। पाण फरमायूं आई अब्दुल्लाह पंहिंजे वालिद जी फरमान बरदारी कर, वालिद जो चवणु कर। इहो सोचणु खपे त माउ पीउ जो छा हुकुम आहे। सही बुखारी में हदीस, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत इस्माइल सां मिलण वियो हो, अल्लाह ताला हुकुम फरमायो, हुकुम कयो त पंहिंजे इन नंढड़े फर्ज़ंद जेको अञा थञ पिया का हज़रत इस्माइल, इहो इन जी अमर खे छॾे आ बैतुल्लाह जी जॻह ते, जंहिं जॻह ते उहो उन वक़्तु बैतुल्लाह जो सिर्फ़ बुनियाद हुयो, का शइ कान ही, न इंसान हा, न माण्हू हा, न को शहर हुयो, न को घर हुयो, न को पाणी हो। उते जेॾी महिल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छॾे आयो, कंहिं वक़्त खां बाद में वरी अल्लाह ताला जो हुकुम थियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उते रहियो, शादी कयईं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम काफ़ी देर खां बाद में मुलाक़ात लाइ विया, विच में वेंदा हुआ, पर उन वक़्तु जेॾी महिल मुलाक़ात जे लाइ वञनि था त इहो सुञातऊं कोन ही केरु कंहिंजो घर आहे, पुछा कयूं छो त ॿिया कबीला उते अची विया हुआ, ॿुधायूं त हीअ आहे इस्माइल जो घर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जे घर जे दरवाज़े ते अचनि था, उनजी घरवारी मिले थी, हज़रत इब्राहिम पुछा कई घर कंहिंजो, चयो इस्माइल जो घर आहे। पाण किथे आहे जी, पाण शिकार ते वियो आहे, भला ॾे ख़बर तव्हांजो गुज़र सफ़र कीअं पियो थिए। उन औरत जवाब छा ॾिनो, हज़रत इस्माइल जी घरवारी आहे, हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जी नुंहुं आहे।
चवे थी गुज़र सफ़र सुठो न आहे हुन एतिरी नाशुक्री कई जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उनखे बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए वापसि मोटी विया चई त जेकॾहिं तुंहिंजो घर वारो अचे न उनखे चइजांइ पंहिंजे घर जे दरवाज़े जी चांठ तब्दील करे छॾे घर जे दरवाज़े जी चांठ तब्दील करे छॾे जेॾीमहिल हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम आयो उनखे अलामतूं निशानियूं ॿुधाई त अहिड़ो बुज़ुर्ग आयो मूंखां हक़ीक़त पुछई ऐं हीउ चई वियो आहे त तूं पंहिंजे घर जी चांठ जेका दरवाज़े जी तब्दील करे छॾ चई त तुंहिंजे लाइ ख़तरो आहे चई छाजो ख़तरो आहे चई तो का नाशुक्री कई आहे या अहिड़ी का ॻाल्हि कई अथई जो तोखे ख़बर आहे मुंहिंजो वालिद हो मुंहिंजो पीउ हो जेके तो अलामतूं ॿुधायूं आहिनि हुन मूंखे इशारे में इहो ॿुधायो आहे तूं का एतिरी नाशुक्र आहीं शायदि अल्लाह जी जो हुन हुकुम कयो आहे तोखे आउं तलाक ॾियां घर जी चांठ तब्दील करण जो मतिलबु इहो आहे पोइ हुनखे तलाक ॾिनऊं वरी कुझु वक़्त खां बाद में ॿी शादी कयूं वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वियो दरवाज़े ते पहुचनि था इजाज़त मिली इस्माईल अलैहिस्सलाम कुदरती उन ॾींहुं बि कोन हो इब्राहिम अलैहिस्सलाम उन औरत खां पुछो तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए उन जवाब ॾिनो तमामु सुठो आहे भले गुरबत हुई कुझु बि अल्लाह जो एॾो शुक्र कयईं तमामु शुक्रगुज़ार औरत हुई जीअं आऊं वञा थो पंहिंजे घर वारे खे चइजां त हिन घर जे दरवाज़े जी चांठ जी हिफ़ाज़त करे उनखे संभाले रखे हज़रत इस्माईल आयो उनखे हक़ीक़त ॿुधाई घर वारी चई ही जेके अलामतूं निशानियूं तूं ॿुधाई पई इहो त मुंहिंजो वालिद हो इब्राहिम ख़लीलुल्लाह तो अल्लाह जो को शुक्र अदा कयो ऐं तुंहिंजूं उनखे ख़ूबियूं अहिड़ियूं पसंदि अची वियूं जो हू जेको मूंखे चई वियो आहे घर जी चांठ खे मज़बूती सां रखण जे लाइ यानी आऊं तोखे संभाले रखां तोखे का तकलीफ़ न ॾियां जेकॾहिं उहो राज़ी हुयो पीउ राज़ी आहे त यकीनन अल्लाह बि राज़ी आहे उन शख़्स जो घर बि आबाद आहे जे माउ पीउ नाराज़ आहिनि त उन शख़्स खे कॾहिं दिली सुकून न मिली सघंदो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजी इबादत खां बाद में वालिदैन सां उसने सुलूक माउ पीउ जी ख़िदमत करण जो अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम फरमायो आहे अदाबुल मुआशिरात में इमाम बुखारी रहमहुल्लाह हदीस के नक़ल कयो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा वटि हिकिड़ो शख़्स आयो आहे सवाल खणी हज़रत अता बिन यसार रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था हज़रत इब्ने उमर वटि हिकिड़ो शख़्स वियो त आहे इब्ने उमर आहे अब्दुल्लाह मूंखे ॿुधाए हिकिड़ो मूंखां गुनाह थी वियो आहे मूंखे कीअं माफ़ी मिलंदी मूं कंहिं औरत खे क़त्ल कयो आहे उन क़त्ल जी सज़ा कहिड़ी आहे यानी आऊं माफ़ी घुरां बख़्शिश घुरां अल्लाह ताला कीअं मूंखे माफ़ कंदो हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जवाब ॾिनो छा तुंहिंजी माउ ज़िंदा आहे चई न मुंहिंजी माउ वफ़ात करे वई आहे चई पोइ वञ तौबा इस्तग़फ़ार कर अल्लाह ताला खां माफ़ी घुर अल्लाह ताला माफ़ करण वारो आहे हज़रत अता बिन यसार रज़ी अल्लाह अन्हु खे ख़बर पई ही माण्हू सवाल पुछण जे लाइ वियो पंहिंजे गुनाह जो एतराफ़ करे चवे थो उन गुनाह जी बख़्शिश कीअं थींदी पर हज़रत अब्दुल्लाह बिन उमर माउ जो छो पुछियो आहे इन जो सवाल जो जवाब छो अहिड़ो ॾिनो आहे हज़रत अता बिन यसार आयो हज़रत इब्ने उमर वटि चई त हिकिड़े माण्हू तव्हां खां पुछियो मूंखां क़त्ल थी वियो आहे छो त उन औरत खे मूं निकाह जो पैगाम ॾिनो मूंखां उन इनकार करे हिकिड़े ॿिए सां निकाह करे छॾियो मूंखे गैरत अची वई उन गैरत में अची उन औरत खे मूं क़त्ल कयो पर ऐं इब्ने उमर ऐं अब्दुल्लाह तूं माउ जो छो इन खां पुछो त तुंहिंजी माउ ज़िंदा आहे या न इन सवाल सां ताल्लुक़ माउ जो त कोन्हे हू पुछे पियो त हिकिड़ी औरत मूं क़त्ल कई आहे पर माउ जो छो पुछा कई तव्हां हज़रत अब्दुल्लाह बिन उमर जवाब छा थो ॾे फरमाए तो इन्नी ला अअलमु इंदल्लाह
इन्नी ला अलमु अक़रबु इंदल्लाहि अज़्ज़ व जल्ल मिन बिर्रि वालिदती। फरमाई इन करे मूं न खां पंहिंजी अमर जे बारे में पुछो हुयो। अल्लाह जो कसम आ दुनिया जे अंदर का बि नेकी मूंखे अहिड़ी ॾिसण में नथी अचे जो अल्लाह खे राज़ी करे सवाइ माउ जी ख़िदमत जे। छो त मूं नज़र कई त ॿियूं त नेकियूं तमामु घणियूं आहिनि, ॿिया बि त अजर जा कम वॾे में वॾा आहिनि, पर अल्लाह ताला जंहिं करे राज़ी थींदो आहे उहा अमड़ हूंदी आहे, उहो पीउ हूंदो आहे, माउ हूंदी आहे। माउ जी दुआ खे अल्लाह ताला जल्दी क़बूल कंदो आहे। इन करे मूं पुछो त जेकॾहिं हिन जी माउ ज़िंदा हुजे हा त ई वञी माउ जी ख़िदमत करे हा, माउ खे राज़ी करे हा त रब बि राज़ी थी वेंदो, इन जे गुनाह खे बि अल्लाह ताला माफ़ कंदो। इन करे मूं इनखे चयो त तुंहिंजी अमड़ ज़िंदा आहे या न। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि हिकिड़ो ॿियो शख़्स आयो जंहिं हिकिड़े गुनाह जो एतिराफ़ कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तुंहिंजी अमड़ ज़िंदा आहे। न या रसूल अल्लाह। पाण फरमायो तुंहिंजी मासी आहे। चई हा अल्लाह जा रसूल। पाण फरमायो वञ माउ जहिड़ी ख़िदमत मासी जी वञी कर, अल्लाह राज़ी थी वेंदो, अल्लाह ताला तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कंदो। एतिरे क़दुरु जंहिं जॻह ते माउ न आहे त मासीअ सां हुस्ने सुलूक ऐं उनजी फरमान बरदारी करण सां अल्लाह राज़ी थो थी वञे। पर जंहिंजी माउ ज़िंदा आहे ख़ुश नसीब जी, उहो छा ख़ुश नसीब न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माउ पीउ सां हुस्ने सुलूक जो तमामु वॾे में वॾो हुकुम कयो आहे। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजी इबादत खां बाद में अगरि इन दुनिया में कंहिं सां हुस्ने सुलूक करणो आहे, कंहिंजी अगरि कंहिंखे तव्हांखे राज़ी करणो आहे, कंहिंजी ख़िदमत करणी आहे त सभ खां पहिरीं मक़ाम जेको दर्जो आहे सो वालिदैन जो आहे। वक़दा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। अॻिते फरमाई मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़िन वला तनहरुहुमा। फरमाई जेकॾहिं तव्हांजे ज़िंदगीअ में ॿई ज़िंदा हुजनि, माउ बि ज़िंदा पीउ बि ज़िंदा, या उन्हनि मां को हिकिड़ो बि अगरि तुंहिंजी ज़िंदगी में आहे ऐं उहे पोढ़ा थी चुका आहिनि, पीरासन थी चुका आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो ख़बरदार उन्हनि जी ख़िदमत तोखे करणी आहे, पर उन्हनि जे अॻियां उन्हनि जे शान में उफ़ बि नाहे कुछड़ो। जॾहिं हू पोढ़ा थी वञनि, पीरासन थी वञनि, वॾी उमिरि खे पहुची चुका, हाणे जॾहिं छो त इन टाइम ते तुंहिंजो इम्तिहान आहे, इन टाइम ते त तुंहिंजी वॾे में वॾी आज़माइश आहे। छो त जेॾी महिल वालिदैन जवानी में आहिनि उहो बि सम्झी सघनि था त औलाद किथे नाफ़रमान न थी वञे, औलाद किथे बज़र न थी वञे, औलाद असां खां बाग़ी न थी वञे। उन वक़्त त उहे सबब करे सघनि था, संभाले बि सघनि था, पर जॾहिं पोढ़ा थी वञनि, पीरासन थी वञनि, उन वक़्तु अल्लाह फरमाए थो हाणे आज़माइश तुंहिंजी शुरू थी वई आहे त यादि रखजां जॾहिं बचपन में तुंहिंजा हर नाज़ ऐं नखरा उन्हनि बर्दाश्त कया हा, बचपन में तुंहिंजी हेॾी वॾी उन्हनि जी ख़िदमत तुंहिंजी ख़िदमत कई, पसीनो वहाए करे, बगर वहाए करे, पाण बुखिया रही करे तोखे खाराईंदा, पर हाणे जॾहिं उन उमिरि ॿाराणी उमिरि खे वरी हू बि पहुची चुका आहिनि, यानी पीरासन थी करे इन वक़्तु उन्हनि जो ज़हन ॿाराणो बणिजी चुको आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन टाइम ते तुंहिंजो त वॾो इम्तिहान आहे, जॾहिं तोखे कावड़ बि लॻंदी, गुस्सो बि ईंदो, बार बार तोखे तंग कंदा, बार बार तोखां पाणी घुरंदा, बार बार केॾी महिल बीमार हूंदा, केॾी महिल खंघि हूंदुनि, केॾी महिल बुखार हूंदुनि, बार बार तुंहिंजी निंड फिटाए करे दवा जे लाइ तोखे चवंदा, पाणी तोखां घुरंदा, तूं उन वक़्तु तुंहिंजो वॾो इम्तिहान हूंदो। ख़बरदार केतिरो बि बेज़ार थी उफ़ लकुमा, उन्हनि खे उफ़ बि न चइजां, उन्हनि खे उफ़ न चइजां। गुस्सो त परे, ॻाल्हाइण त परे, झटी ॾियण त न वला तनहरुहुमा, ख़बरदार उनखे झटी न ॾिजां, झिणक बि न ॾिजां।
उन्हनि जे अॻियां उफ यानी एतिरो बेज़ारी जो ॿियो कुझु बि न कुछे। हिकिड़ो माण्हू औलाद खे उहो वालिदैन ॻाल्हाईंदा रहनि, कावड़ बि कंदा रहनि, बेज़ार बि कंदा रहनि, पर उहो औलाद बेज़ार थी रुगो हीअं उफ। अल्लाह ताला फरमाए तूं ईअं बि न कजां, ख़बरदार इहो तुंहिंजो हक़ नाहे। वालिदैन जो वॾो मक़ाम आहे। इम्मा यबलुगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ। उन्हनि खे कॾहिं उफ न चइजां। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाईंदा जंहिंजा वालिदैन ज़िंदा आहिनि, जंहिंजो माउ पीउ ज़िंदा इल्ला फतह लहुल्लाहु बाबैन यानी मिनल जन्ना। हज़रत इब्न अब्बास फरमाईंदा जंहिंजो माउ पीउ ज़िंदा, सुबुह जे टाइम ते माउ पीउ जे ख़िदमत जे लाइ वियो आहे, सुबुह साण माउ पीउ जो हाल अहवाल पुछण जे लाइ वियो आहे, माउ पीउ ते सलाम करण जे लाइ वियो आहे। छो त जेकॾहिं हिकिड़े ई घर में आहिनि पर कमरा जुदा आहिनि, माउ पीउ अलॻि कमरे में रहनि था, औलाद ॿिए कमरे में रहे थो, या घर जुदा आहे पुट जो, माउ पीउ जो घर जुदा आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, हज़रत इब्न अब्बास फरमाईंदा जेॾी महिल सुबुह जो उथण साण निमाज़ फजर पढ़ंदो, छो त पहिरीं त अल्लाह ताला जी इबादत करणी आहे, अल्लाह ताला खे सजदो करणो आहे, अल्लाह जी हमद ई सना करणी आहे। निंड मां उथण खां पोइ पहिरीं अल्लाह जी इबादत करे फजर जी निमाज़ खां बाद में सुबुह जे टाइम ते सभ खां पहिरीं वियो माउ पीउ ते सलाम करण जे लाइ, माउ पीउ जो हाल अहवाल वठण जे लाइ। इल्ला फतह लहुल्लाहु बाबैन, अल्लाह ताला उन जे लाइ 2 दरवाज़ा खोले छॾींदो आहे। छाजा दरवाज़ा? यानी मिनल जन्नत, जन्नत जा दरवाज़ा। पोइ इन हदीस खे रिवायत करण वारा तशरीह में लिखनि था जन्नत जा दरवाज़ा, रिज़्क़ जा दरवाज़ा, रोज़ी जा दरवाज़ा, बरकत जा दरवाज़ा, रहमत जा दरवाज़ा, ॾुखनि खां निजात जा दरवाज़ा खुलंदा आहिनि। सुबुह जो माउ पीउ ते रुगो सलाम करे उनजो हाल अहवाल वठण वियो आहे त अल्लाह ताला उन जे लाइ 2 जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया। अॻिते हदीस में छा आहे? ॿिन्ही मां अगरि हिकिड़ो ज़िंदा आहे त ख़ुश नसीब इंसान ईअं सम्झे अञा मुंहिंजे लाइ हिकिड़ो दरवाज़ो खुलियो पियो आहे जन्नत जो। अॻिते हदीस में आहे पाण फरमायूं, हज़रत इब्न अब्बास फरमाइनि था यादि रखो जंहिंसां वालिदैन नाराज़ आहिनि अल्लाह बि उन जे मथां नाराज़ आहे। एसि ताईं अल्लाह राज़ी न थींदो जेसि ताईं उन जा माउ पीउ राज़ी न थींदा। पुछण वारे पुछो, जेके माण्हू वेठा न जिन ॿुधो, वइन ज़लमा व इब्न अब्बास, भला जेकॾहिं माउ पीउ ज़ालिम हुजनि, छा माउ पीउ ज़ालिम हुजनि पोइ बि उन्हनि जी एतिरी असां ख़िदमत कयूं? छा माउ पीउ ज़ालिम हुजनि उन्हनि ते सलाम कयूं? छा माउ पीउ ज़ालिम हुजनि पोइ बि उन्हनि खे खारायूं पीआरियूं, उन्हनि जो हाल अहवाल पुछूं? हज़रत इब्न अब्बास फरमायो हा छो न, भले ज़ालिम हुजनि, दुनिया में ज़ुल्म बि कनि तव्हांजे मथां, पर तव्हांजे मथां हक़ आहे। अल्लाह ताला तव्हांखे इजाज़त न ॾिनी आहे, तव्हांखे नाफ़रमानी नाहे करणी, तव्हांखे उन्हनि जा हक़ न आहिनि रोकणा, तव्हांखे उन्हनि जी ख़िदमत खां परे नाहे रहणो, भले छो न ज़ालिम हुजनि। छो त असां में औलाद इहो चवंदो आहे न, माउ पीउ मूंसां कहिड़ो सुठो कयो आहे जो आऊं उन्हनि जी ख़िदमत कयां, माउ पीउ मूंसां कहिड़ी चङाई कई आहे, उन फिलाणे मुंहिंजे भाउ जो वधीक ख्यालु था कनि, मुंहिंजो ख्यालु न पिया कनि, हुनखे वधीक ॾेई छॾियऊं। हा यकीनन वालिदैन बि ज़ालिम थींदा आहिनि, के दुनिया में सभई बराबरि कोन हूंदा आहिनि। औलाद प्यारो आहे सभु वालिदैन खे, पर के अहिड़ा बि हूंदा आहिनि, ज़ुल्म उन्हनि जो कहिड़ो हूंदो आहे? इहो ज़ुल्म हूंदो आहे जो औलाद मां हिकिड़नि सां मुहबत करे उन्हनि खे वधीक ॾेई छॾीनि ऐं ॿियनि सां नाइंसाफ़ी करे ऐं उन्हनि खे आग करे छॾीनि, उन्हनि खे मिल्कियत मां परे करे छॾीनि, या कुझु न ॾियनि या थोरो ॾियनि, या उहे ज़ालिम वालिदैन जेके पंहिंजे मिल्कियत मां नियाणियुनि खे कुझु न ॾियनि ऐं सिर्फ़ु पुटनि खे नवाज़ीनि, उहे ज़ालिम वालिदैन। हज़रत नुमान बिन बशीर रज़ी अल्लाहु अन्हुमा, पी पुट सहाबी आहिनि। हज़रत नुमान नंढड़ो आहे, उनजो पीउ हज़रत बशीर रज़ी अल्लाह, सही बुखारी में हदीस आहे।
उन नंढड़े पुट सां ज़्यादा मोहब्बत रखंदो हो ॿियनि पुटनि खां, औलाद खां। पंहिंजे औलाद जे अॻियां माउ खे पंहिंजी घरवारी खे शाहिद बनायई त हिन मुंहिंजे पुट नोमान खे आउं कुझु ज़्यादा थो ॾियां मिल्कियत मां। मुंहिंजी दिलि थी चवे ही मूंखे प्यारो आहे, हिनखे कुझु वधीक थो ॾेई छॾियां, तूं गवाह रहिजां। घरवारी बीबी साहबा बि होशियारु हुई, छो त उन जे लाइ औलाद सभु बराबरि आहे। घर वारे खे जवाब ॾिनई, आउं शाहिदी कीअं ॾियां, अल्लाह जा रसूल मौजूद आहिनि, तूं वञ पंहिंजे नंढड़े खे वठी अल्लाह जे रसूल वटि, अल्लाह जे रसूल खां इहो वञी पुछ ऐं अल्लाह जे रसूल खे गवाह बनाए अच, शाहिद बनाए अच। अल्लाह जा रसूल शाहिद काफ़ी आहिनि। जेॾी महिल ई वठी पंहिंजे नंढड़े पुट खे आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह, मुंहिंजो फर्ज़ंद मूंखे पुटड़ो ॾाढो प्यारो आहे, मुंहिंजी दिलि चवे थी त हिनखे ही शइ ॾेई छॾियां पंहिंजे मिल्कियत मां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, छा भला एतिरी मिल्कियत सभई औलाद खे तो बराबरि ॾिनी आहे, जंहिंजा हक़ आहिनि उन्हनि खे तो ॾेई छॾिया? न या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल, हिन मुंहिंजे नोमान पुट खे आउं ज़्यादा थो ॾियां, ॿियनि खे मूं कुझु घटि ॾेई छॾियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खबरदार इन्हें जुल्म ते मोहम्मद गवाह न रहंदो। अल्लाह जे रसूल फरमायो, इन जुल्म जे मथां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाहिदी न ॾींदो, ही वॾो जुल्म आहे, छो त अल्लाह ताला औलाद जा हक़ रखिया आहिनि। त हज़रत इब्न अब्बास खां बि कंहिं माण्हू पुछो आहे, तव्हां चओ था त सुबुह जो वञी वालिदैन जो हाल अहवाल वठो, उन्हनि ते सलाम कयो, उन्हनि जे ॾुखनि में शरीक थी करे उन्हनि जा ॾुख ऐं ग़म ख़तमु कयो, पर जेकॾहिं ज़ालिम वालिदैन हुजनि, जी हा, उन्हनि जो हिसाब किताब अल्लाह ताला वठंदो। इहो हिसाब अल्लाह वठंदो उन्हनि जे माउ पीउ खां। पर औलाद खे हक़ नाहे त हू दुनिया में पंहिंजे वालिदैन खां बदिलो वठनि ऐं वालिदैन खां ज़बरदस्ती उन्हनि जी ज़िंदगी मां हक़ वठी सघनि। न, ईअं नथा करे सघनि, छो त अल्लाह रब्बुल आलमीन उनजो वॾो मक़ाम रखियो आहे। तॾहिं फरमाई, उफ़िल लकुमा वला तनहरहुमा, उफ़ पंहिंजे वालिदैन खे न चओ ऐं न उन्हनि खे झटी ॾियो, न उन्हनि खे झिणक ॾियो। वकुल लहुमा कौलन करीमा, ऐं जॾहिं उन्हनि सां ॻाल्हायो त तमामु मिठे अल्फाज़नि में ॻाल्हायो, तमामु नरम लहजे में ॻाल्हाइजो, तव्हांजो ईअं महसूस न कनि त औलाद झटी ॾेई रहियो आहे या घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे या गुस्से जी हालत में ॻाल्हाए रहियो आहे। वकुल लहुमा कौलन करीमा, जॾहिं उन्हनि सां ॻाल्हायो था त तमामु सुठे नरम लहजे में ॻाल्हाइजो। हू भले तव्हां सां छा बि ॻाल्हाइनि, पर तव्हां सुठे अंदाज़ में ॻाल्हायो, अल्लाह जो हुकुम आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा वटि हिकिड़ो शख़्स आयो आहे, चवे थो, ऐ अब्दुल्लाह, मूंखां गुनाह थी विया आहिनि, पर आउं सम्झां थो त इहे कबीरा गुनाह आहिनि, वॾे में वॾा गुनाह आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमायो, ॿुधा त कहिड़ा गुनाह कया अथई? जेॾी महिल हुन ॿुधायो त ही मूंखां गुनाह थिया आहिनि, इहे कबीरा गुनाह आहिनि, जेके वॾे में वॾा गुनाह, तक़रीबन 70 गुनाह वॾा आहिनि, अल कबाइर। हज़रत इब्न उमर फरमायो त न जेके तूं तो चवी त कबीरा गुनाह आहिनि, से इहे कबीरा गुनाह न आहिनि। आऊं तो तोखे ॿुधायां त कबीरनि गुनाहनि मां सभ खां पहिरीं शिरक करणु वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। उन खां पोइ कंहिंखे नाहक क़त्ल करणु कबीरनि गुनाहनि मां हिकु वॾो गुनाह हुआ। जिहाद जे मैदान में ख़ौफ़ थी दुश्मन खां पुठ ॾेई भॼी वञणु कबीरनि गुनाहनि में शामिल आहे। कंहिं पाक दामन औरत ते या पाक दामन कंहिं मर्द ते का तुहमत लॻाए, इल्ज़ाम लॻाए, कूड़ लॻाए, इहो कबीरनि गुनाहनि मां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। व्याज खाइण कबीरो गुनाह, यतीम जो माल खाइण कबीरो गुनाह हुआ। मस्जिद में फसाद करण, अल्लाह जे घर में फितनू ऐं फसाद करण कबीरनि गुनाहनि मां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ।
यतीम जो माल खाइण, जादू करण कबीरो गुनाह हुआ। ये गणाईंदे गणाईंदे हज़रत इब्न उमर आखिर में छा फरमायो, फरमाई व बुकाउल वालिदैन मिनल उकूक, वालिदैन के एतिरो त नाराज़ करे जो माउ पीउ जे अखियुनि मां पाणी वही अचे, उहो औलाद कबीरो गुनाह तो करे। खबरदार थी वञे, माउ पीउ खे न रंजाए, माउ पीउ खे न दुख ॾियारे। जेॾी महिल माउ पीउ जे अखियुनि मां लुढ़क वही अचनि था, अल्लाह रब्बुल आलमीन उन वक़्तु सख़्तु नाराज़ हूंदो आहे त हिन माउ पीउ खे रोआड़े छॾियो आहे। कबीरनि गुनाहनि मां इहो वॾे में वॾो गुनाह आहे। हज़रत इब्न उमर उन शख़्स खे चयो, छा भला तूं चाहीं थो त तोखे जन्नत मिली वञे ऐं जहन्नम खां बची? चई हा, छो न, अल्लाह जो कसम आऊं चाहियां थो। चई तुंहिंजी माउ ज़िंदा आहे? चई हा आहे, मुंहिंजी सारी मिल्कियत उहा माउ, सारो असासो मुंहिंजी अमर इन दुनिया जे अंदरि मौजूद आहे, ज़िंदा हाज़िर आहे मुंहिंजी माउ। हज़रत इब्न उमर फरमायो, फवल्लाहि लौ अलमत लहल कलाम व अतअमत हत्ताम, अल्लाह जो कसम आहे तूं ख़ुशि नसीब आहीं। वञ जल्दी जल्दी कर, जेॾी महिल माउ सां ॻाल्हाई त मिठो ॻाल्हाइजां, नरम लहजे में ॻाल्हाइजां, प्यार ऐं मुहबत जा अल्फाज़ चइजां। केतिरो बि गुस्से में हुजी पर माउ जे अॻियां सख़्तु लहजे में न ॻाल्हाइजां। माउ पीउ खे खाधो पीतो वञी जाम खारा। अल्लाह जो कसम आहे कबीरनि गुनाहनि खां बची वञ, अल्लाह ताला तोखे जन्नत में दाख़िल कंदो। अल्लाह ताला तोखे जन्नत में दाख़िल कंदो, जहन्नम खां बचाईंदो। वकुल लहुमा कौलन करीमा, जेॾी महिल बि ॻाल्हायो था वालिदैन सां त नरम लहजे में ॻाल्हायो, सुठनि अल्फाज़नि सां ॻाल्हायो, सख़्ती में न ॻाल्हायो। वग़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमते, रहम दिलीअ सां अल्लाह ताला अॻिते फरमाए पियो वालिदैन जे बारे में, रहम दिलीअ सां। जेॾी महिल वालिदैन जे अॻियां हुजो, अॻियां माउ पीउ हुजनि तव्हां सां ॻाल्हाइनि पिया, पर तव्हां छा कयो, वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमते, तमाम रहम दिलीअ सां, आजिज़ी ऐं निबड़त में पंहिंजे बाज़ुनि खे झुकाए रखो। निबड़त में, आजिज़ी में जेॾी महिल न ॻाल्हायो माउ पीउ सां, तेॾी महिल तमामु अदब ऐं एतिराम में अल्लाह ताला फरमाए थो बाज़ू झुकाए रखो। इन आयत इन्हनि अल्फाज़नि जो असां तफ़सीर ॾिसूं। हज़रत उर्वा बिन ज़ुबैर रहिमहुल्लाह खां कंहिं पुछो हुयो, इन जो मतिलबु छा आहे? वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहम, आजिज़ी में पंहिंजे बाज़ू खे झुकाइण। हज़रत उर्वा बिन ज़ुबैर फरमाईंदा, इन जो मतिलबु इहो आहे, अल्लाह ताला फरमाए थो जेके तुंहिंजा वालिदैन कंहिं ॻाल्हि जो शौक़ु रखनि पिया, जाइज़ ॻाल्हि जो तुंहिंजे वालिदैन जो हिकिड़ो शौक़ु आहे ऐं उन शइ खे पसंदि करणु चाहिनि था, हासिल करणु चाहिनि था, पोइ घर में हुजे खाधो पीतो वग़ैरह जेका शइ आहे, ख़बरदार तूं उन्हनि जी मुखालिफ़त न कजां, तूं उन्हनि जी मुखालिफ़त में उन्हनि जे अॻियां न अचिजां। वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल जो मतिलबु इहो आहे। हज़रत ज़ुहैर बिन मुहम्मद रहिमहुल्लाह उहे फरमाइनि था, वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहम जो मतिलबु इहो आहे, जेॾी महिल बि तुंहिंजो माउ पीउ कावड़ में हुजनि, तोखे गारियूं ॾियनि, तोखे घटि वधि ॻाल्हाइनि, हत्ता के सख़्तु अल्फाज़नि में, पर के जाहिल बि हूंदा आहिनि त गार में शुरू थी वेंदा आहिनि। पर यादि रखजांइ, जेकॾहिं माउ पीउ तोखे गारियूं बि ॾियनि, उन वक़्तु बि तूं पंहिंजे नज़र खे झुकाए रखजांइ हेठि, ऐं पंहिंजे कुल्हनि खे, पंहिंजे बाज़ू खे हेठि झुकाए रखजांइ। जेॾी महिल हू थकिजी पवनि, ॻाल्हाए ॻाल्हाए गारियूं ॾींदे ॾींदे थकिजी पवनि, बसि तोखे एतिरो हक़ आहे त तूं उन्हनि खे जवाबु ॾिजां। पर कहिड़ो जवाबु ॾिजां? इहो जवाबु ॾिजां, रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, ऐ मुंहिंजा रब इन्हनि ते रहम कर जीअं बचपन में इन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो। बसि आख़िर में इहो चइजां, ऐ मुंहिंजा पीउ तूं त मूंखे गारियूं पियो ॾी, पर अल्लाह तो ते रहमत नाज़िल कंदो, अल्लाह तो ते रहम कंदो। इन जो मतिलबु इहो आहे, वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल। हज़रत अता बिन रिबा रहिमहुल्लाह फरमाइनि था इन जे तफ़सीर में, इन जो मतिलबु इहो आहे, जेॾी महिल पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हाई तेॾी महिल पंहिंजे हथनि जा इशारा न कजां।
जियां आम माण्हुनि सां ॻाल्हाईंदो हुई हथनि जा इशारा कंदो हुई ख़बरदार वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल कुल्हनि खे झुकाए रख हथनि खे झुकाए रख छो त कंहिं वॾे माण्हू जे अॻियां कंहिं अमीर जे अॻियां कंहिं आका जे अॻियां कंहिं मुर्शिद जे अॻियां वक़्ती मुर्शिद दुनिया जा जेके तव्हां ठाहिया उन्हनि जे अॻियां उस्ताद जे अॻियां जेॾी महिल तव्हां बीहंदा आहियो त केॾो अदब में बीहंदा आहियो एतिराम में बीहंदा आहियो ख़बरदार इन्हनि तमामु सभिनी जा अदब एतराम पोइ तव पहिरीं वालिदैन जो अदब एतराम तव जेॾी महिल पंहिंजे वालिदैन सां ॻाल्हायो तेॾी महिल हथनि जा इशारा बि न कजो हथनि जो इशारो न कजो अल्लाह ताला मना कई आहे मतां उन्हनि जी गुस्ताखी थिए मतां उन्हनि जी नाफ़रमानी थी वञे हज़रत उर्वा बिन ज़ुबैर रहमहुल्लाह खां पुछा कई वई इन आयत जे बारे में उन छा चयो कि वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत जॾहिं माउ पीउ तोसां ॻाल्हाइनि तेॾी महिल तुंहिंजूं अखियूं झुकियल हुजनि उन्हनि जे अखियुनि सां ईअं दोॾा पटे न निहारजां वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत जेॾी महिल पीउ ॻाल्हाए माउ ॻाल्हाए तेॾी महिल तुंहिंजूं अखियूं झुकियल हुजनि जीअं आम माण्हुनि सां अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाईंदो आहीं कावड़ गुस्से में अखियुनि खे दोॾा पटे निहारींदो आहीं ख़बरदार माउ पीउ अॻियां बीठल अथई उन वक़्तु बि तूं पंहिंजूं अखियूं खोले उन्हनि में न ॾिसजां वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमत जो मतिलबु इहो आहे पोइ वक़ुर रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा या दुआ हर टाइम ते घुर जे माउ पीउ ज़िंदा हुजनि त बि दुआ घुरजां जे ज़िंदा न हुजनि त बि या दुआ तुंहिंजी ज़िंदगी ताईं जारी हुजे रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा रब असांजा रहम कराए रब मुंहिंजा मुंहिंजे वालिदैन ते जीअं बचपन में उन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो हो बचपन में मूंखे उन्हनि संभालियो हो बचपन में मुंहिंजो ख्याल कयो हुयो ईअं मुंहिंजे माउ पीउ ते रहम कर सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु वटि हज़रत मुहम्मद बिन सीरीन रहमहुल्लाह वेठो आहे इमाम बुखारी ने हदीस के ज़िक्र कयो आहे हज़रत मुहम्मद बिन सीरीन रहमहुल्लाह मशहूर ताबैया अम्मा आयशा सिद्दीक़ा जो भी शागिर्द आहे हज़रत अबू हुरैरा जो शागिर्द आहे काफ़ी सहाबा खां इल्म पढ़ी चुको आहे हज़रत इमाम मुहम्मद बिन सीरीन जेको मशहूर आहे ख्वाबनि जे ताबीर में अल्लाह ताला उनखे वॾो इल्म ॾिनो हुयो ख्वाबनि जा ताबीर ज़िक्र कंदा ताबीर रुअया जो वॾो किताब आहे इमाम मुहम्मद बिन सीरीन रहमहुल्लाह सहाबा जो शागिर्द आहे चए थो असां वेठासीं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु उन वक़्तु दुआ घुरी अल्लाहुम्मा अग़फ़िर अबी हुरैरा व उम्मी ऐ मुंहिंजा अल्लाह अबू हुरैरा के बि माफ़ कर उनजी अमड़ के बि माफ़ कर ऐं जेको उन्हनि ॿिन्ही जे लाइ दुआ घुरे उनखे बि माफ़ कर ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे बि माफ़ कर अबू हुरैरा के मुंहिंजी अमड़ के उम्मे अबू हुरैरा के बि माफ़ कर ऐं जेको मुंहिंजी माउ जे लाइ दुआ घुरे मुंहिंजे लाइ बि दुआ घुरे ऐं मुंहिंजा अल्लाह उन बाने के बि बख़्श कर हज़रत मुहम्मद बिन सीरीन रहमहुल्लाह फरमाईंदा उन वक़्तु असीं जेके वेठासीं असां सभिनी दुआ घुरी ऐं अल्लाह अबू हुरैरा उनजी अमड़ के माफ़ कर ऐं अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वञ फरमाए थो मुहम्मद बिन सीरीन रहमहुल्लाह असां इन दुआ में शरीक थी वियासीं हज़रत अबू हुरैरा जी दुआ हुई ऐं हर टाइम ते दुआ घुरंदा हुआ पंहिंजी माउ जेके यादि कंदा छो त उनजी अमड़ उनजी वॾी ख़िदमत कई पीउ त कोन हुयो यमन खां आयो पीउ अॻु में ई वफ़ात करे वियो हो बचपन में ई ऐं पीउ जे दीन इस्लाम जी का ख़बर न आहे शायदि कुफ्र जी हालत में या शिरक जी हालत में फ़ौत थियो वल्लाहु अलम तॾहिं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु सिर्फ़ु पंहिंजी अमड़ जे लाइ दुआ घुरंदा हुआ छो त अल्लाह रब्बुल आलमीन मुशरिक जे लाइ दुआ घुरण खां मना करे छॾी वालिदैन जेकॾहिं मुशरिक आहिनि शिरक करे इन हालत में यानी कुफ्र ऐं शिरक में मरी विया त पोइ हुकुम उन्हनि जे लाइ दुआ न घुरो बख़्शिश जी पर हिते बि छा हुकुम आहे ऐं औलाद जेकॾहिं तुंहिंजो माउ पीउ काफ़र थी मरी विया या शिरक जी हालत में
पर जे ज़िंदह बि आहिनि न माउ पीउ तुंहिंजा काफ़िर आहिनि या मुशरिक आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो ख़बरदार उन्हनि जी नाफ़रमानी न कजां। ईअं ई तुंहिंजी तोखे ख़िदमत करणी आहे माउ पीउ जी, जियां मुसलमान माउ पीउ जी ख़िदमत कबी आहे न, तूं मुसलमान ई तुंहिंजो माउ पीउ काफ़िर आहे, तोखे ख़िदमत जो पूरो हक़ अदा करणो आहे। उन्हनि खे खाराइणो पीआरणो आहे, उन्हनि जी ख़िदमत करणी आहे, उन्हनि जे हर दर्द में शामिल थियणो आहे, जीअं औलाद जे दिलि में मुहबत हूंदी आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु कजां, माउ पीउ जो दीन जे बारे में तोखे रोकीन पोइ चवणु न कजां। ववसैनल इंसान बिवालिदैहि इहसाना, अल्लाह ताला फरमाए तो असां वसियत कई आहे इंसान के माउ पीउ सां चङाई करे, पर वइन जाहदाक अलाम तुशरिक बि मा लैस लक बि इल्म, जेकॾहिं माउ पीउ तोखे मजबूर कनि शिरक करण जे लाइ, कुफर करण जे लाइ, अल्लाह जी नाफ़रमानी जे लाइ, रसूल जी नाफ़रमानी जे लाइ तोखे मजबूर कनि त उन्हनि जो चवणु न कजां। वध में बसि एतिरो कर जो उन्हनि जो चवणु इन में न वठिजां, बाक़ी तोखे हक़ न आहे त उन्हनि सां विड़ी, तोखे हक़ न आहे उन्हनि खे झटी ॾी, तोखे हक़ न आहे त उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाई, उन्हनि जी तोखे ख़िदमत करणी आहे। अल्लाह ताला एतिरो हक़ रखियो आहे, हिकिड़ो काफ़िर माउ पीउ आहे उन जी ख़िदमत जो वॾो हक़ आहे, पर जे असांजा मुस्लमान माउ पीउ आहिनि, मूंखे ॿुधायो केॾो न असांजे मथां हक़ हूंदो उन्हनि जे ख़िदमत जे लाइ। सैयदा बीबी अस्मा बिन्त अबी बकर, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जी न्याणी आहे सैयदा बीबी अस्मा रज़ी अल्लाह अन्हा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी रिश्तेदारी जे लिहाज़ सां साली आहे, हज़रत अम्मा आशा उम्मुल मोमिनीन जी भेण अबू बकर जी न्याणी आहे। हज़रत अस्मा वटि संदसि माउ आई आहे मके खां मिलण जे लाइ, उहा माउ काफ़िर माउ आहे। हज़रत बीबी अस्मा रज़ी अल्लाह अन्हा हज़रत ज़ुबैर बिन अवाम जी घरवारी आहे, मोमिन न्याणी औरत आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी आहे, पर उन जी अमड़ काफ़िर आहे, मके में रहंदी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उनखे हिजरत जे टाइम ते हुन ईमान न आंदो, हज़रत अबू बकर उनखे तलाक ॾेई छॾी हुई, उहा मके में रहंदी। पोइ सुलह हुदैबिया जॾहिं थियो, सुलह हुदैबिया खां पोइ जेको सुलह थियो उन में पोइ हू मके खां हली मदीने आई पंहिंजी न्याणी वटि, बीबी अस्मा वटि। अस्मा बिन्त अबी बकर रज़ी अल्लाह अन्हा फरमाए थी बीबी साहबा जेॾी महिल मुंहिंजी अमड़ मुंहिंजे घर में आई केतिरनि सालनि खां बाद में, तमाम घणा विच में साल गुज़री विया, मूं अमड़ खे न ॾिठो, अॼु पुछा कंदे कंदे मुंहिंजे घर में आई आहे, पर माउ काफ़िर आहे, मुशरिक आहे, ऐं मुस्लमान आहियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आई आहियां, या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मुंहिंजी माउ आई आहे, काफ़ी ॾींहंनि खां पोइ सफ़र करे हिते पहुती आहे ऐं तमामु ॾुखारी आहे, कंहिं कम जे लाइ मूं न्याणी वटि कंहिं मदद जे लाइ आई आहे। अल्लाह जा रसूल आऊं छा उन जी ख़िदमत करे सघां थी या न? अल्लाह जे रसूल फरमायो अस्मा तूं ईअं त ख़िदमत कर पंहिंजी अमड़ जी जीअं हिकु मुस्लमान माउ जी ख़िदमत कबी आहे, उन जे ख़िदमत में कोताही न कजां, उन जी फरमान बरदारी में का कमी न कजां। माउ आहे तुंहिंजी अमड़ आहे, इन रिश्ते खे दुनिया जी का ताक़त ख़त्म नथी करे सघे। जेकॾहिं तोखे इस्लाम खां रोके त उन जो चवणु न कजां, बाक़ी माउ जी ख़िदमत में का कसर न छॾिजां। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जी अमड़ बि काफ़ी वक़्त ताईं काफ़िरा हुई, पोइ देर सां मुस्लमान थी अल्लाह जे रसूल वटि हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु रोई आयो, या रसूल अल्लाह अॼु माउ त मूंखे ॾाढो मारियो आहे हिन दीन इस्लाम जे करे, रोई करे आयो। अल्लाह जा रसूल दुआ घुरो मुंहिंजी अमड़ जे लाइ, अल्लाह साईं हुनखे हिदायत ॾे। अल्लाह जे रसूल उन वक़्तु हज़रत अबू हुरैरा जो ॾुख ॾिसी दुआ घुरी, या अल्लाह अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा हदी उम्मे अबी हुरैरा, ऐं अल्लाह अबू हुरैरा जी माउ खे हिदायत ॾे। अल्लाह जे रसूल जा हथ मथे दुआ जे लाइ अल्फाज़ कलिमात बुलंद थिया। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो आऊं खिलंदो डोड़ंदो वयसि, हूअं रोई आयो, डोड़ंदो वयसि घर ॾिसां भला दुआ क़बूल थिए थी। घर जो दरवाज़ो बंदि पियो आहे, पाणी जो आवाज़ अचे पियो त को वेंझी रहियो आहे घर जे अंदरि, पाणी जीअं किरे त उनजो आवाज़ पियो अचे, आवाज़ मूं कयो दरवाज़े ते, अंदरि बंदि हो। माउ जो जवाबु मिलियो, पुटु अबू हुरैरा इंतज़ारु कर, आऊं अचां थी। जेॾी महिल माउ पोड़ी उनजे वारनि मां पाणी टिमी रहियो आहे, चई पुटु आऊं इस्लाम थी क़बूल कयां, मूंखे वठी हल अल्लाह जे रसूल वटि।
उन इस्लाम कबूल कयो। वकुर रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु इहा दुआ घुरंदा, अल्लाह मुझे माउ पीउ ते रहम कर, जीअं बचपन में हुननि मूंखे संभालियो। ऐं ख़ासि करे माउ जे लाइ इहे अल्फाज़ इमाम बुखारी रहमहुल्लाह इन वाक़े के भी नकल कयो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु के मरवान बिन हकम मदीने जो कायम मकाम गवर्नर बनाए वेंदा। जॾहिं मरवान गवर्नर हुयो मदीने जे अंदर मदीनतुल मुनव्वरा में, कॾहिं ॿाहिरि वेंदा त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु के कायम मकाम बनाए वेंदा, गवर्नरी ॾेई वेंदा त हाणे हिन मदीने जे इंतज़ाम खे तूं संभालींदे। उन वक़्तु हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ज़ुलहुलैफ़ा में रहंदा, माउ जेका सो ॿिए घर में हुई, छो त उन वक़्तु गवर्नरी जहिड़ा उते ई उन्हनि जो मर्कज़ हुयो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जेॾी महिल क़ाइम मक़ाम गवर्नर हूंदा, न सुबुह न शाम को वक़्तु न छॾींदा, सभ खां पहिरीं अमर जे घर जे दरवाज़े ते वञी सलाम कंदा। वॾो मक़ाम त मिलियो आहे, वॾो उहिदो त मिलियो आहे, मदीने जा क़ाइम मक़ाम गवर्नर आहिनि, ॿाहिरि वञी रहिया आहिनि। ख़ादिम चवे थो सभ खां पहिरीं ॿिया सारा कम छॾे करे माउ जे घर जे दरवाज़े ते बीही चवंदा, अस्सलामु अलैका या उम्मता व रहमतुल्लाहि व बरकातहू। बीही करे तकड़ा हूंदा त बि अंदरि न वञी सघंदा, दरवाज़े ते चवंदा सलामती हुजे तुंहिंजे मथां आहे मुंहिंजी अमर, अल्लाह जूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि। अंदरां खां जवाब असां ॿुधंदासीं, जवाब ईंदो वअलैका सलाम या बुनैया व रहमतुल्लाहि व बरकातहू। ऐ मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह जूं तुंहिंजे मथां बि रहमतूं ऐं बरकतूं हुजनि, अल्लाह जे तरफ़ां तुंहिंजे मथां सलामती हुजे। वरी अबू हुरैरा अञा ईअं बसि न कंदा, वरी उन वक़्तु छा चवंदा, अल्लाह ऐ मुंहिंजा अल्लाह रहीमकिल्लाह, रहम कर ऐ मुंहिंजी अमर तो ते अल्लाह ताला रहम करे, कमा रब्बैतनी सगीरा, जो बचपन में तो मूंखे संभालियो हो, बचपन में तो मूंखे संभालियो हुयो, बचपन में तो मुंहिंजी परवरिश कई हुई। त माउ जे तरफ़ां जवाब मिलंदो हुयो, माउ जे तरफ़ां जवाब ईंदो रहीमकल्लाह या बुनैया कमा बररतनी कबीरा। ऐ मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह जूं तुंहिंजे मथां रहमतूं हुजनि, जो बचपन में त मूं तोखे संभालियो, पीरासनी में अॼु तूं पियो मूंखे संभाली। ऐं मुंहिंजा पुटड़ा, अल्लाह जूं रहमतूं तुंहिंजे मथां हुजनि, जे बचपन में मूं तुंहिंजो ख़्यालु कयो त अॼु पीरासनी में तूं मूंखे छॾी नथो, तो का कसम न छॾी आहे मुंहिंजे ख़िदमत में। यकीनन सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु अदब सेखारींदा, अखलाक सेखारींदा, पंहिंजे औलाद खे यानी वालिदैन जो अदब कीअं कयो। हिकिड़ो दफ़ो ॾिठूं त ॿ माण्हू अचनि पिया रस्ते खां, हिन वाक़े खे बि इमाम बुखारी रहमहुल्लाह नक़ल कयो आहे। हज़रत अबू हुरैरा ॾिसनि पिया त ॿ माण्हू अचनि पिया रस्ते मां, हिकिड़ो पोड़ो वॾी उमिरि जो आहे, ॿियो नौजवान आहे। जेॾी महिल वेझा आया, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु नौजवान खां पुछो, ऐं नौजवान ही तुंहिंजो छा थे, ही पीरासन छा थे? चई मुंहिंजो वालिद आहे, मुंहिंजो पीउ आहे। चई ऐं नौजवान मुंहिंजूं टे ॻाल्हियूं यादि रखजां, तिन ॻाल्हियुनि ते अमल कजां, टे तोखे नसीहतूं थो कयां। पहिरीं ॻाल्हि त पंहिंजे पीउ जो नालो वठी करे सॾु न कजां, इन में बेअदबी आहे। बाबा चओ, अबी चओ, अबू चओ, लेकिन कॾहिं बि आम माण्हुनि जे नालनि वांगुरु पंहिंजे पीउ जो नालो न वठिजां, बेअदबी न कजां। अॼु पोड़ा पोड़ा छा थो चई, पोड़ा तो तंग करे छॾियो आहे, पोड़ा सवेर तो मूंखे सॾु कयो न, नाफ़रमान औलाद। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो ख़बरदार पंहिंजे पीउ जो नालो वठी बि न सॾु कजां। नंबर ॿ त जेॾी महिल तव्हां गॾु हलो ऐं नौजवान पीउ खां क़दम अॻिते न वधाइजां, पोइते पोइते हुजां, पंहिंजे पीउ खे अॻियां छॾिजां त उहो अॻियां हले। पर जेॾी महिल तव्हांखे कंहिं बि जॻह ते वेहणो आहे, तूं इंतज़ारु कजां त तुंहिंजो पीउ पहिरीं वेहे उन जॻह ते, पोइ वेहजां। ये टे अदब ऐं एहतराम सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु नौजवाननि खे सम्झाईंदा हा।
यो ख़ासि उन जो एहतराम, पीउ जो अदब छा आहे, माउ जो अदब छा आहे। माउ पीउ जो त वॾो अदब आहे, पर जेकॾहिं उन्हनि जा जिन सां वास्ता आहे न दुनिया में, यकीनन असां उन्हनि सां वास्ता रखी नथा सघूं। इहा असां सभिनी में कमी आहे, घणो करे इहा कमी असां सभिनि में कोताही आहे। असांजे पीउ जा ताल्लुकात जेके हा, उन जा दोस्त हा, असांखे त ख़बर बि कान्हे का। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा वञनि पिया, सही मुस्लिम जी रिवायत आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा उन सां गॾु हिकिड़ो खादिमा नौकर बा, यानी खादिमा खिदमत करण वारो गुलाम बा। वञनि पिया सफ़र जी हालत में, रस्ते में हिकिड़े सफ़र में रस्ते में हिकिड़ो माण्हू मिलियो आहे, बहराड़ी जो आहे, आराबी आहे, जंग जो माण्हू आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह जे फर्ज़ंद खे रोके वरितई। हज़रत इब्ने उमर पंहिंजी सवारी ते आहे, उन वक़्तु गॾह जी सवारी हुई, हज़रत इब्ने उमर सवार आहे, उनखे उन माण्हू रोके छॾियो आहे, जेको जंग में रहण वारो, बहराड़ी जो रहण वारो आहे, रोके बीही रहियो आहे। उहो ख़ादिम बि गॾु आहे। हज़रत इब्ने उमर खे निहारे निहारे चवे थो, आऊं सम्झां थो तूं मुंहिंजे दोस्त उमर जो पुटु आहीं। हज़रत इब्ने उमर चयो, हा उमर फारूक जो पुटु आहियां, उमर इब्ने ख़त्ताब जो पुटु आहियां। चई मुंहिंजो त वॾो दोस्त हुयो, मूंसां हुन जा ताल्लुकात आहे। सैयदना इब्ने उमर ॾिठो त हिन वक़्तु मूं वटि ॿी त शइ कान्हे का, ही पैदल पियो वञे, क़ीमती सवारी। हज़रत इब्ने उमर पाण पंधु करणु शुरू कयो, उहा सवारी हुनखे ॾेई छॾियऊं। हाणे ॿियो कपिड़ो त कोन्हे। हज़रत इब्ने उमर खे पटको ॿधल हुयो, उहो पटको बि हिन बहराड़ी वारे माण्हू खे ॾेई छॾियईं। ख़ादिम चवणु लॻो, ऐं इब्ने उमर एतिरी ॾियण जी ज़रूरत कहिड़ी, तव्हांखे हिन सफ़र में तकलीफ़ थींदी, पैदल तूं हलंदे, सवारी त हिनखे ॾेई छॾियई। कपिड़े जी ज़रूरत हुई, पटके वारो कपिड़ो चादर हुई, उहा तो हिनखे ॾेई छॾी, हिनखे ॿ दरहम ॾेई छॾियो आहे त का ॻाल्हि ई कान्हे, राज़ी थी वञे हा। चई ख़बरदार आईंदे ईअं न चइजां, तोखे ख़बर कान्हे 2 दरहमनि जी ॻाल्हि न आहे, दीनारनि जी ॻाल्हि न आहे। हिन जेका ॻाल्हि कई हुई त तुंहिंजो पीउ मुंहिंजो दोस्त हुयो। अल्लाह जो कसम आहे, यादि रखजांइ, अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, तुंहिंजे पीउ जा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां वास्ता क़ाइमु रखजांइ, उन्हनि खे तोहफ़ा ॾिजांइ। ईअं न थिए जो उन्हनि सां ताल्लुकात ख़तमु करे पंहिंजे चेहरे जे नूर खे ख़तमु करे छॾी। इहा हदीस मूंखे साम्हूं अची वई आहे। दरहम जी ॻाल्हि कान्हे, तोहफ़े जी ॻाल्हि कान्हे, ख़ैरात जी ॻाल्हि कान्हे। मूं जेका पंहिंजी सवारी ॾिनी आहे, मूं पंहिंजो पटको लाहे जेको चादर ॾिनी आहे, सिर्फ़ु इन करे मुंहिंजे वालिद जो दोस्त आहे। एॾो एतिराम, इहे शख़्स त पंहिंजे वालिद जी छा पोइ ख़िदमत न कंदा हूंदा। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु, ये हदीस सही बुखारी में, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े टाइम ते मस्जिद नबवी में हलन पिया। पीरा सनन उम्र वॾी थी वई आहे, भाइटे जे कुल्हे ते हथ ॾेई मस्जिद नबवी जो चक्कर पिया ॾियनि। केरु? अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला। अब्दुल्लाह बिन सलाम केरु आहे? जलीलुल क़द्र सहाबी आहे, जंहिंखे अल्लाह जे रसूल ज़िंदगी में बिशारत ॾिनी हुई, फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा। इन आयत में अल्लाह ताला फरमाए थो, जंहिं अल्लाह ताला जी इबादत कई, अल्लाह ते ईमान आंदो, शैतान जो इनकार कयो, गैरुल्लाह जो इनकार कयो, उन अहिड़ो त मज़बूत कड़ो हथ में काबू कयो जेको टुटण जो आहे कोन। अल्लाह जे रसूल फरमायो, ऐं अब्दुल्लाह बिन सलाम, क़यामत ताईं हमेशह इहो कड़ो तुंहिंजे हथ में हूंदो, मौत ताईं मोमिन हूंदे। हिकु अलॻि मौज़ू आहे, तवील मौज़ू आहे, ज़िंदगी रही त अलॻि बयानु कबो। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम यहूदिन जो वॾो आलिम हो, इस्लाम क़बूल कयईं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उनजी तमामु वॾी मोहब्बत हुई, वो अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु मस्जिद नबवी में हले पियो। हर टाइम ते हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जे बारे में जंहिं बि सहाबी तज़किरो कयो आहे, पहिरियों तज़किरो इहो कंदा हा त यकीनन उन जे चेहरे में नूर रोशन हूंदो हुयो ऐं उन जे चेहरे में ख़ुशू ऐं ख़ुज़ू हूंदो हुयो।
वो अब्दुल्ला बिन सलाम आ। यो नूर चेहरे में छाजो इंदो या रोशनाई छाजी हुई, खुशू ऐं खुजू छा हुयो, हिन हदीस मां असीं समझी वेंदासीं। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम मस्जिद नबवी में चक्कर पियो ॾे। हज़रत आमिर बिन उस्मान पंहिंजे मुंहुं वेठो आहे, उन तवजह कोन ॾिनो। हिकिड़ो दफ़ो चक्कर ॾेई हज़रत अब्दुल्ला बिन सलाम ॾिठो त निहारे न पियो। ॿियो दफ़ो घुमंदे घुमंदे निहारी त आमिर बिन उस्मान मोॾे तवजह न कयो आहे। टियों दफ़ो चक्कर ॾेई करे भाइटे जे कुल्हे ते हथ आहे, जेॾी महिल क़रीब आया उन वक़्तु निहारे करे चवनि था, ऐं आमिर बिन उस्मान, मुंहिंजी दिलि चवे थी त तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, यादि रखजांइ, पोइ तूं गौर करी न करी तुंहिंजी मर्ज़ी आहे, तवजह ॾी न ॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, कसम आहे उन ज़ात जो जंहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हक़ सां मोकिलियो आहे, त अल्लाह ताला पंहिंजे किताब में ज़िक्र फरमायो आहे त जेके तुंहिंजा वालिदैन जा दोस्त आहिनि, तुंहिंजे पीउ जा दोस्त आहिनि, यादि रखजांइ उन्हनि सां वास्ता न टोड़जांइ, उन्हनि खां तवजह खे पोइते न कजांइ, न त पंहिंजे चेहरे जो नूर विञाए वेहंदे। पंहिंजे नूर खे ज़ाया न कजांइ। मतिलब त वालिदैन सां जो जिनजो वास्तो हुयो, तुंहिंजे पीउ जो ताल्लुक हो जिन दोस्तनि सां, उन्हनि सां मुंहुं न मोड़। ऐं आमिर बिन उस्मान, तोखे ख़बर कान्हे तुंहिंजे पीउ जो आउं जिगरी दोस्त हुयसि, ऐं वेझो क़रीबी दोस्त हुयसि। 3 दफ़ा हितां गुज़रियो आहियां, पर तो तवजह न ॾिनो। मूंखे परवाह न आहे, लेकिन आउं तोखे उन अल्लाह जो फरमान थो ॿुधायां। ऐं पोइ हाणे ही कहिड़े किताब जो हवालो ॾिनई, वल्लाहु आलम, छो त पाण तौरात जा आलिम हा, हाफ़िज़ हा, थी सघे तो इहो हवालो तौरात जो बि ॾिनो हुजेनि, त अल्लाह जे किताब में अल्लाह जे तरफ़ां तक़दीर जेका ॾिनी वई, हज़रत मूसा खे तौरात ॾिनो वियो, उन में बि अल्लाह ताला वालिदैन जो वॾो हुकुम कयो हो। अहिड़े ई नमूने सां यकीनन वालिदैन जी ख़िदमत जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो इन आयतुनि में, जुमले जुमले ते बयान कयां पियो, वक़ुर रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त उन्हनि जे लाइ या दुआ घुरो, ऐं रब मुंहिंजा, जीअं बचपन में उन्हनि मूंखे संभालियो हो, उन्हनि मूं ते रहम कयो, अल्लाह तूं हिननि ते बि रहम कर, अल्लाह हिननि ते बि रहम कर। यकीनन ही वालिदैन जी ख़िदमत अहिड़ी इबादत आहे, अहिड़ी इबादत आहे जो अल्लाह बि राज़ी थी वेंदो। यकीनन वालिदैन जी ख़िदमत करण जे लाइ एतिरियूं हदीसूं, क़ुरान करीम जो हुकुम आहे जो एतिरो टाइम ई न आहे जो उनखे माण्हू ज़िक्र करे सघे। जेको कुझु थोरो घणो असां ॿुधो, मूं बयान कयो, तव्हां ॿुधो, अल्लाह ताला मूंखे ऐं तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असांजो हिते हाज़िर थियणु, मस्जिद में अचणु, हिन प्रोग्राम में शरीक थियणु अल्लाह ताला क़बूल फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे गुनाहनि खे माफ़ करे नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे बीमारनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। जेके वफ़ात करे विया, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ते पंहिंजी रहमत नाज़िल फरमाए। जेके मोमिन हा, मुवहिद हा, तौहीद परस्त हा, अल्लाह जा नेक बाना हा, इन दुनिया मां हलिया विया। जीअं असांजा उस्ताद मुकर्रम हा रहिमहुल्लाह, अल्लाह उन्हनि ते रहम करे। साईं मोहम्मद हसन रहिमहुल्लाह, अल्लाह ताला उन ते रहम करे। साईं अब्दुल्ला रिंद रहिमहुल्लाह, अल्लाह ताला उन्हनि ते बि रहम करे। अल्लाह ताला उन्हनि जा दरजात बि बुलंद करे। अल्लाह जा नेक बाना हा, जिन जूं मुहबतूं अल्लाह जे घरनि सां, मस्जिद सां हुयूं, दीन जी ख़िदमत करण वारा, उनखां सवाइ ॿिया बि अल्लाह जा नेक बाना जेके बि असांजा भाइर हुआ दिन दुनिया मां हलिया विया आहिनि, अल्लाह ताला उन्हनि ते बि रहम फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जी बि बख़्शिश फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जा बि दरजात बुलंद करे। ऐं यकीनन ही उहा सआदत आहे अल्लाह जे तरफ़ां जो अहिड़े मजलिस में अगरि का दुआ घुरी वञे पई, इज्तमाही दुआ आहे, अल्लाह ताला दुआनि खे क़बूल कंदो आहे। ऐं अल्लाह ताला जज़ाए ख़ैर अता फरमाए उन्हनि साथियुनि खे जिन अल्हम्दुलिल्लाह ही प्रोग्राम रखियो आहे। वमा अलैना इल्लल बलागुल। को ॿियो बयानु आहे?